अहिड़ा चंद फ़नकार थी गुज़रिया जिन्हनि खे सोना ताज माण्हुनि पाराया ऐं जेको आहे सो पंहिंजे सिरनि ते खणी घुमायो फ़नकारनि खे। उन्हनि में चंद फ़नकारनि जा नाला तव्हांखे ॿुधाईंदासीं, जंहिंमें सरे फ़हिरिस्त फ़नकार जलाल चांडियो आहे ऐं उन खां अलावा सिंध जी हिकु मक़बूल तरीन फ़नकार आहे फौज़िया सूमरो बि उन में बहितरीन हिकु फ़नकार आहे जिन्हनि खे सोना ताज माण्हुनि पाराया ऐं पाराए करे तमामु घणो माण्हुनि ख़ुशीअ जो इज़हार कयो। दोस्तो, केस्ट कंपनी वारा एॾा पका हूंदा आहिनि जो 10 रुपया बि ख़र्च कोन कंदा आहिनि, लेकिन केस्ट कंपनी वारनि खे आवाम जेको आहे सो मजबूर कयो जो इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे सोना ताज किरोड़े रुपयनि जा पाराया विया ऐं लखें जेको आहे सो माण्हू उन्हनि जा परस्तार हुआ। इन जे करे केस्ट कंपनी वारनि बि उन्हनि मां किरोड़े रुपया कमाया। दोस्तो, फौज़िया सूमरो ऐं जलाल चांडियो वाहिद ॿई इहे फ़नकार हुआ जिन्हनि खां केस्ट कंपनी वारनि किरोड़े रुपया कमाया, छाजे करे जो सिंध में तमामु घणा मक़बूल हुआ इहे ॿई फ़नकार ऐं इन्हनि पंहिंजी शुरूआति दरगाहनि तां ॻाइणु स्टार्ट कयो। फौज़िया सूमरो घरनि में वञी शादियुनि में सेरा वग़ैरह लाॾा वग़ैरह चवंदी हुई ऐं जलाल चांडियो वेझे वेझे जेके मेला मलाखड़ा थींदा हुआ उते वञी जलाल चांडियो ॻाए करे ऐं पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदो हुयो। दोस्तो, इहे ॿिन्हिनि फ़नकारनि जो जॾहिं उरूज आयो त तॾहिं ॿई फ़नकार तमामु घणा सिंध में मक़बूल थिया ऐं तमामु घणा माण्हुनि इन्हनि फ़नकारनि खे इज़त बि ॾिनी ऐं तमामु घणो चाहियो। दोस्तो, इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे त पोइ कमो बेश 3 खां 4 अहिड़ा सोना ताज पाराया विया फौज़िया सूमरे खे ऐं जलाल चांडिये खे। ऐं जलाल चांडिये जा सिंध ऐं पंजाब जा वॾा वॾा मुक़ाबला बि थिया असांजे जेको आहे सो सिंधी फ़नकार जा, जंहिंमें जेको आहे सो जलाल चांडियो सुरखरू थी ऐं उहे मुक़ाबला खटे आयो। दोस्तो, ऐं उन खां अलावा फौज़िया सूमरो बि सिंध जी हिकु कोयल ज़बान फ़नकार सॾिजे थी, जंहिंखे थर जा माण्हू तमामु घणो शौक़ सां ॿुधंदा हुआ ऐं थर में तमामु घणी मक़बूल हुई फौज़िया सूमरो। ऐं फौज़िया सूमरो औरतनि सां गॾोगॾु मर्दनि में तमामु घणी मक़बूल हुई, छाजे करे जो इन्हनि फ़नकारनि जो आवाज़ु तमामु बहितरीनु हुयो त इन जे करे सिंध में लखें माण्हू इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि सां चाह कंदा हुआ ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे प्यार कंदा हुआ। दोस्तो, फौज़िया सूमरे खे बि हिकिड़े बचकर हिकु फ़िल्म ठाहिण जी ऑफर थी हुई, लेकिन फौज़िया सूमरे ठुकराए छॾियो हुयो, फ़िल्म ठाहिण खां इनकार करे छॾियो हुयो, छाजे करे जो फौज़िया सूमरो पंहिंजो लगन ऐं पंहिंजो सॼो चाह उन खे मौसीक़ीअ जे तरफ़ हुयो ऐं पंहिंजी ॻाइण जे तरफ़ हुयो। दोस्तो, इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जूं तमामु घणियूं महिनतूं थियल हुयूं, इन जे करे इहे ॿई फ़नकार सिंध में तमामु घणा मक़बूल हुआ ऐं इन्हनि खे सोना ताज पाराया विया हुआ। ऐं जलाल चांडिये जे ज़िंदगीअ में 2 जलाल चांडिये हिकु बहितरीनु फ़िल्म बि रिलीज़ कया हुआ, सिंधी फ़िल्मूं जेके हिन वक़्तु बि यूट्यूब ते पियल आहिनि, तव्हां ॾिसंदव त तमामु घणो तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं उन खां अलावा जलाल चांडिये असद कुरैशी सिंध जो हिकु वॾो जेको आहे सो ड्रामा अदाकार आहे, जंहिंजी हिकिड़ी 2 फ़िल्म में जलाल चांडिये पंहिंजा कलाम बि एड कया हुआ ऐं पंहिंजा कलाम ॾेई करे उन फ़िल्म खे 4 चंड हणी छॾिया हुआ ऐं हिंद सिंध में तमामु घणो मक़बूल बि कयो हुयो असद कुरैशीअ जी उन फ़िल्म खे। ऐं असद कुरैशी अॼु ताईं बि जेको आहे सो जलाल चांडिये जी नेकी कंदो आहे ऐं अॼु ताईं बि कंहिं बि टीवी चैनल ते घुरायो वेंदो आहे त उन में जलाल चांडिये जी नेकी बि कंदो आहे ऐं जलाल चांडिये जी तारीफ़ कंदो आहे, छाजे करे जो सिंध जो हिकु दरवेश फ़नकार हुयो जलाल चांडियो, जेको तमामु घणो ॿियनि माण्हुनि खे रिस्पेक्ट बि ॾींदो हुयो ऐं इज़त ऐं एतिराम बि कंदो हुयो जेके सिंध जा गुलूकार ऐं सिंध जा आर्टिस्ट हुया। ऐं जलाल चांडियो पाण बि हिकु वॾो पाए जो फ़नकार हुयो सिंध जो ऐं अवामी फ़नकार हुयो, जेको अॼु 2025 में बि तमामु घणो मक़बूल आहे। वॾी महिरबानी, उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।